नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी में मौसम बहार जी शुरूआती वण लॻायो पंहिंजो वजूद वण लॻायो धरती बचाए जे नाले हेठि समूरे ज़िले जामशोरो में वणकार मुहिम जे सिलसिले में ज़िले हुकूमत पारां ज़िले में वणकार मुहिम जी अल मदीना चौक खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोरो एक्ट कोटड़ी वणकार मुहिम जी आगाही लाइ रैली कढी वई। रैली जी अॻवानी एडिशनल डिप्टी कमिश्नर वन शौकत अली अंजण, ADC2 सोहेल आराई, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर मुख्तियार अली मला, DSP हेडक्वार्टर कमर शेरवानी, असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी जामशोरो नूर हसन अबड़ो मुख्तियार कार जी अॻवानी में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुती। रैली में शागिर्द उस्तादनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौके ते खिताब कंदे मुक़ररीन चयो त ज़िले जामशोरे अंदरि वणकार जी मुहिम जो सिलसिलो जारी थी चुको आहे। हिन साल पूरे ज़िले में 2 लख वण लॻाए ज़िले खे सरसब्ज़ बणायो वेंदो। हिन चयो त वण इंसानी ज़िंदगी में अहम किरदार रखनि था। वणकार मुहिम सां केतिरनि ई बीमारियुनि खां बची सघिजे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।